ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो। सिंध हुकूमत पारा बिजली ते हलंदड़ इश्तिहारन वारा बोर्ड रात जो 9 वगे बंद करण जो हुकुम दे छडियो है। घरू वज़ारत पारा बिल बोर्ड रात जो 9 वगे बंद करण बाबत नोटिफिकेशन पिण जारी कियो वियो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। सिंध हुकूमत पारा बिजली ते हलंदड़ इश्तिहारन वारा बोर्ड रात जो 9 वगे बंद करण जो हुकुम दे छडियो है। घरू वज़ारत पारा बिल बोर्ड रात जो 9 वगे बंद करण बाबत नोटिफिकेशन पिण जारी कियो वियो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहियो या अहम खबर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालो। सिंध हुकूमत पारा बिजली ते हलंदड़ इश्तिहारन वारा बोर्ड रात जो 9 वगे बंद करण जो हुकुम दे छडियो है। घरू वज़ारत पारा बिल बोर्ड रात जो 9 वगे बंद करण बाबत नोटिफिकेशन पिण जारी कियो वियो है। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। अब्दुल्ला आगाह कजो त इहो फ़ैसिलो छा शयुनि खे साम्हूं रखी कयो वियो आहे? मंज़ूर ही फैसलो एनर्जी यानी कि बिजली ऐं तवानाई जेको क्राइसिस ऐं खोट पैदा थी आहे उनखे ॾिसंदे जीअं होटल रेस्टोरेंट बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो ऐं शायदि शादी वारो उन खां पोइ जेको आहे सिंध हुकूमत इहे पिणु फ़ैसिलो कयो आहे त जेके इश्तिहारनि ते जेके बिजली ते इश्तिहार यानी कि लाइट ऐं बिल बोर्ड हलंदा आहिनि और उनखे पिणु जेको आहे सो 8 बजे खां पोइ बंदि करणु थो वञे। उन सां गॾो गॾु जेको आहे फ़ैसिले खां पोइ सिंध गवर्नमेंट यानी सिंध हुकूमत जे घरू खाते पारां हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे जंहिंमें इहे पिणु वाज़े कयो वियो आहे त जेके बि बोर्ड आहिनि जेके बिजली ते हलंदा आहिनि इश्तिहारनि जा बोर्ड उहे बिल बोर्ड 9 बजे खां पोइ मुकमल तौर ते बंदि हूंदा छाकाणि त बिजली जे क्राइसिस ऐं खोट जे करे जेको आहे सो उनखे नज़र रखंदे हुकुम जारी कयो आहे। ॿिए तरफ़ SHOs खे पिणु जेको आहे हुकुम ॾिनो वियो आहे जन जन इलाइक़नि में जेके बोर्ड आहिनि उहे मुकमल तौर ते 9 बजे खां पोइ बंदि नज़र अचनि। अब्दुल्ला सोलंकी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।